असां पहले तिमुथियुस जे ख़त खे ॾिसी रहिया आहियूं। हाणे अचो त हिन जे बारे में अॻिते वधूं त असांखे इहा ख़बर पई त जेको रुख पौलुस अगवाहनि खे ख़त लिखंदे अपनायो आहे, ओरा भाव या वीचार असां हुन जे ॿियनि ख़त में कोन ॾिठा आहिनि। हुन जवान प्रचारकनि सां सामाजिक प्रचार या लेख जे द्वारा न ॻाल्हाए हिकिड़े क़रीबी ऐं अञा व्यक्तिगत नमूने ॻाल्हायो आहे। छा तव्हां इहो कोन चाहींदव त तव्हां तिमुथियुस हुजो ऐं पौलुस सां गॾु सफ़र कयो आहे ऐं तव्हां सां बि उहो महान प्रेरित पंहिंजो मन ऐं दिलि खोले ॻाल्हाए? मुंहिंजा दोस्त, परमेश्वर जो आत्मा हिते आहे ऐं उहो असां सां हिन ख़त द्वारा ॻाल्हाए रहियो आहे जेको पौलुस तिमुथियुस खे लिखियो। पहिरियों तिमुथियुस क़रीबी ऐं व्यक्तिगत नमूने चाहे ही लिखियो वियो हुयो, पर हिन जो संबंध स्थानी कलीसिया जे मामलनि सां आहे। उहा स्थानी कलीसिया जेका विश्वासियुनि जी हिकु देह आहे, जेको पाण खे समाज जे रूप में प्रकट कंदो आहे ऐं शायदि इहो कलीसिया जे पालक जे रूप खे प्रकट थो करे ऐं हिन ॻाल्हि ते बि ज़ोर थो विझे त हर विश्वासीअ खे हिकु स्थानी कलीसिया सां परिचित हुजणु खपे। परमेश्वर पौलुस जो पीउ आहे, उहो तिमुथियुस जो बि पीउ आहे ऐं अगरि तव्हां यीशु मसीह खे स्वीकारियो आहे त परमेश्वर तव्हांजो बि पीउ आहे। उहो मुंहिंजो पीउ आहे छो त मां मसीह खे स्वीकारियो आहे ऐं मां हाणे परमेश्वर जे परिवार में आणियो वियो आहियां। इहो छा त सौभाग्य आहे। असां पहिरें वचन ते मनन करे रहिया आहियूं जेको असां पिछले प्रोग्राम में पढ़ियो हुयो। पौलुस हिकिड़ो फरीसी हुयो ऐं यहूदी पंथ में हलंदे हुन खे परमेश्वर खे पिता चवण जो सौभाग्य कॾहिं मिलियो ई कोन हुयो। ऐं असांजो प्रभु मसीह यीशु स्थानी कलीसिया में जेको कुझु बि कयो वञे, उहो सभु कुझु मसीह जी आज्ञा सां ऐं हुन जे नाले में कयो वञणु घुरिजे। उहो कलीसिया जो मस्तिष्क आहे। उहो प्रभु आहे। प्रभु यीशु चयईं, तव्हां मूंखे प्रभु प्रभु चओ था ऐं त बि उहे कम कोन था कयो जेके मां तव्हांखे चवां थो। तव्हां मुंहिंजी आज्ञा जो पालन कोन था कयो। छा असां मां घणनि खे अॼु बि उहो अहिड़ा ई लफ़्ज़ चवंदो? हुन त पहिरियों ई चेतावनी ॾेई छॾी आहे त न्याय जे ॾींहुं अहिड़ा घणा ई थियण वारा आहिनि जेके चवंदा, प्रभु प्रभु, छा मां फलां फलां कमु कोन कयो? उहो कमु कोन कयो? असां तव्हां लाइ दीमकनि वांगुरु व्यस्त हुयासीं। ऐं प्रभु हुननि खे चवंदो, मां त तोखे सुञाणंदो बि कोन आहियां। मूंखे त ख़बर बि कोन हुई त तूं उहे कम मुंहिंजे नाले में करे रहियो हुएं, छो त तूं पक मुंहिंजी इच्छा कोन ॼाणी। तूं मुंहिंजी आज्ञा जो पालन कोन करणु चाहियो। असांखे छड़ो प्रभु यीशुअ खे प्रभु प्रभु करे सॾणो कोन्हे, पर हुन खे प्रभु करे हुन जे आज्ञाउनि जो पालन बि करणो आहे। असां पहिरियों ॿुधो हुयो त इहो ख़त स्थानी कलीसिया जे धर्म ऐं व्यवहार जे बारे में ॻाल्हाए थो। तव्हांजो बर्ताव या व्यवहार सही हुजण खां पहिरियों तव्हांजो धर्म या सिद्धांत सही हुजणु घुरिजे। अगरि सोच ई ग़लति आहे त बर्ताव सही रखणु त नामुमकिन आहे। हिकिड़ो माण्हू दाऊं कंदे चवे पियो, जॾहिं हिकिड़ी माई कार हलाईंदे दरीअ मां हथु ॿाहिरि कढे थी त हुन जो मतिलबु छड़ो इहो आहे त दरी खुली आहे ऐं ॿियो कुझु बि न। तव्हां कॾहिं ॼाणे ई कोन सघंदव त उहा छा कंदी, छो त जॾहिं उहा खॿे पासे वञण लाइ हथु ॾेखारींदी त उहा सॼे पासे निकिरी वेंदी आहे ऐं अगरि सॼे पासे वञण लाइ हथु ॾेखारींदी आहे त खॿे पासे मुड़ी वेंदी आहे। इहा ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे त इंसान जी सोच बिल्कुलु ग़लति हूंदे बि
उहो सही बर्ताव करण जी कोशिश कंदो आहे। अहिड़े नमूने असां वधीक रस्तो कोन हली सघंदासीं दोस्त। अचो ॾिसूं टियों वचन छा थो चए। पहिरियों तिमुथियुस 1 अध्याय ऐं 3 वचन हाणे असां पढ़ंदासीं। जीअं मां मकीदुनिया वेंदे वक़्तु तोखे सम्झायो हुयो त इफिसूस में रही करे कुझु माण्हुनि खे आज्ञा ॾे त ॿिए प्रकार जी सिख्या न ॾियनि। कुझु माण्हू खे आज्ञा ॾे त ॿिए प्रकार जी सिख्या न ॾियनि। ॿियनि लफ़्ज़नि में उहे अलॻि ई सिद्धांत न सेखारनि। पौलुस गलतियुनि खे लिखियो त ॿी कोई ख़ुशख़बरी कोन हुई। हुन जाइ ते यहूदी नियम थोपण वारा ॿी कहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाए रहिया हुया। पर पौलुस हुननि खे ॿुधायो त ॿी कहिड़ी ख़ुशख़बरी कोन हुई। छड़ो हिकु ई ख़ुशख़बरी आहे ऐं हिकिड़ो ई सिद्धांत या सिख्या आहे। सिद्धांत यानी कलीसिया द्वारा ॾिनल सिख्या। स्थानीय कलीसिया जी सिख्या छा हुजणु खपे? हुन जी सिख्या उहा ई हुजणु खपे जेका आदीअ खां ई हली आई आहे। पेंतिकुस्त जे ॾींहं खां पोइ लिखियलु आहे त उहे प्रेरितनि जे सिद्धांत में हलंदा आया। हुतो जी कलीसिया जी 4 ॻाल्हियुनि मां इहा हिकु ॻाल्हि हुई। पहिरीं प्रेरितनि जो सिद्धांत, ॿी सहभागिता, टीं प्रार्थना ऐं चौथी मानी तोड़ण या प्रभुअ जो भोज। नज़र ईंदड़ कलीसिया जा इहे 4 आङुर जा निशाना आहिनि। अगरि हिकिड़ी कलीसिया जो सिद्धांत प्रेरितनि जो सिद्धांत कोन्हे त उहा खरी कलीसिया कोन्हे। असांखे प्रेरितनि जे सिद्धांत खे ऐं विश्वास जे मूल सच खे झले रहणो आहे। प्रेरितनि शास्त्र जी शाब्दिक प्रेरणा सेखारी ऐं हुननि परमेश्वर जे वचन जी संपूर्णता, ईमानदारी ऐं पूरे सच खे असांजे साम्हूं रखियो। हुननि मसीह जो ईश्वर हुजणु सेखारियो। हिन ई ख़त में असां ॾिसंदासीं त पौलुस जे नज़र में प्रभु यीशु मसीह केॾो ऊचो, शक्तिमान ऐं प्रशंसनीय आहे। घणा ई चवंदा आहिनि त पौलुस मसीह जो ईश्वर हुजणु कोन सेखारियो। इहो सच कोन्हे। सच त इहो आहे त जहिड़े नमूने मंझंदि जे वक़्त ते सिजु बिल्कुलु साफ़ नज़र ईंदो आहे, ओड़े ई साफ़ तरीक़े सां पौलुस मसीह जो ईश्वर हुजणु सेखारियो आहे। हिते बि हिन अध्याय में जॾहिं पौलुस चवे थो पिता परमेश्वर ऐं प्रभु यीशु मसीह, त उहो मसीह खे परमेश्वर सां समान जाइ ते थो लेखे। हिन ॻाल्हि खे साफ़ कंदे त मसीह परमेश्वर आहे। जीअं मां मकीदुनिया वेंदे वक़्तु तोखे सम्झायो हुयो त इफिसूस में रही करे कुझु माण्हुनि खे आज्ञा ॾे। पौलुस तिमुथियुस खे इफिसूस में छॾे पाण मकीदुनिया हली वियो हुयो। इफिसूस हिकु ॾाढो अहम शहर हुयो ऐं पंहिंजो सभिनीनि खां वधीक वक़्तु पौलुस हुते बितायो हुयो ऐं पंहिंजी सभिनीनि खां महान सेवकाई हुते ई निभाई हुई। तिमुथियुस खे इफिसूस में रही कुझु ॼणनि खे इहो यादि ॾियारणो हुयो त उहे ॿियो सिद्धांत न सेखारनि। अगरि कलीसिया जी सिद्धांतिक सिख्या सही कोन्हे त उहा कलीसिया ई सही कोन्हे। ॻाल्हि इहा कोन्हे त हुन कलीसिया में केतिरा सेवक, पालक, गायक या केतिरा ॿारनि खे वचन में सेखारण वारा आहिनि। अहम ॻाल्हि त इहा आहे त अगरि सही सिद्धांत ई कोन्हे त उहा कलीसिया ई कोन्हे। हुननि जो सिद्धांत प्रेरितनि जो सिद्धांत हुजणु खपे। हाणे असां चोथों वचन पढ़ंदासीं। ऐं हुन आखाणियुनि ऐं अनंत वंशावलियुनि ते मन न लॻाइण जिन्हनि सां विवाद थींदो आहे ऐं परमेश्वर जे हुन प्रबंध जे अनुसार कोन्हनि जेको विश्वास ते आधारित आहे। ऐं हुन आखाणियुनि ते मन न लॻाइण या काल्पनिक किस्सनि खे न ॿुधो। हुन ॾींहं में इफिसूस में रहस्यवादी धर्म भरियल हुया।
उहा अहिड़ी जाइ हुई जिते हाद्रियन, त्राजन ऐं दाइना हेरनि कूड़े देवी देवताउनि खे अर्पित मंदिर हुया। हिननि सभिनी जो केंद्र एफिसुस हुयो ऐं इहे सभी देवी देवता यूनानी काल्पनिक किस्सनि मां उत्पन्न थिया हुया ऐं एफिसियू जे विश्वासियुनि खे हिननि सभिनी जो त्याग करणो हुयो। जॾहिं पौलुस काल्पनिक किस्सनि जी ॻाल्हि करे पियो त शायदि उहो फीलो नाले जे माण्हूअ जे दर्शन शास्त्र जे संबंध में ॻाल्हाए पियो। फीलो हिकिड़ो विशिष्ट ऐं चतुर ऐं प्रभावशाली यहूदी हुयो जंहिं झूने नियम खे खणी हुन खे हिकिड़ो आत्मिक रूप ॾेई छॾियो हुयो। ॿियनि लफ़्ज़नि में उहो झूने नियम खे हिकिड़ो काल्पनिक नज़रियो ॾेई पेश करण जी कोशिश पियो करे। हुन जहिड़ी साॻी सिख्या अॼु बि कुझु झूने ज़माने जे पंथीय बाइबल अभ्यास जी पाठशालाउनि में आहे। मिसाल ॾेई ॿुधायां थो त उहे छा विश्वास कंदा आहिनि। फीलो जे दर्शन शास्त्र जे अनुसार बाइबल में जेका उत्पत्तीअ जी किताब आहे उहा छरो हिकु काल्पनिक आखाणी आहे ऐं इहो बि त हुननि आखाणियुनि में ज़िक्र कयल माण्हू असल में हुया ई न। पर अॼु हिन उत्पत्तीअ जे किताब खे सिद्ध करण लाइ हेतिरा पूरा तत्व सबूत आहिनि त घणनि ई ढिले वीचारनि वारा हिन जी सिख्या ॾियण में लॻभॻि पुठियों ई रुकिजी विया आहिनि। अनंत वंशावलियुनि, इहो शायदि हुन कूड़ी सिख्या जे संबंध में लिखियलु आहे जेका चवे थी त कलीसिया यहूदी धर्म मां ई निकिरी हलंदी आई आहे ऐं इहा छरो हिकु वंशावली जे पुठियों ॿी वंशावली आहे, न त परमेश्वर जो इंसान सां अलॻि अलॻि कालनि में व्यवहार। अहिड़ी कूड़ी सिख्याऊं परमेश्वर जे कार्यक्रम में इज़राइल जी जाइ खे गड़बड़ाए छॾंदी आहे। हुन साॻे ई वक़्त में यूनानी हिकु अहिड़ी सिख्या ॾेई रहिया हुया जेका कलीसिया में पहिरियों विधर्म बणिजी वियो जेको नॉस्टी हिन नाले सां सॾियो वेंदो आहे। उहे सेखारींदा हुया त हिकिड़े दैवी केंद्र मां उत्पत्ति थींदी आहे। हिकिड़ो प्राणी उत्पन्न थियो ऐं हुन प्राणीअ हुन खां हेठों जो प्राणी बणायो ऐं हुन प्राणीअ ॿियो बणायो ऐं अॻिते बि हीअं ई थींदो रहियो ऐं उहे येशूअ खे बि हिननि उत्पत्तियुनि जी रेखा में ई किथे मापणु चाहियो जिन्हनि सां विवाद थींदो आहे ऐं जेके परमेश्वर जे हुन प्रबंध जे अनुसार कोन्हनि जेको विश्वास ते आधारित आहे। ॿियनि लफ़्ज़नि में पौलुस तीमुथियुस खे इहो चवणु पियो चाहे त अहिड़ियूं अलॻि अलॻि नमूननि जूं सिख्याऊं हुन खे विश्वास में कोन ॿधंदियूं। मुंहिंजे ख़्याल में हुननि ढिले वीचारनि वारी कलीसियाउनि जे अविश्वास जो फल त असांखे नज़र ई ईंदो आहे। हुन मां अहिड़ा शख़्स पैदा थिया आहिनि जेका अंदर में कठोर ऐं बेदिलिया आहिनि जिन्हनि में थोरो बि विश्वास कोन्हे। हुननि परमेश्वर जे वचन खे ठुकरायो आहे ऐं हिन जो अंत बि असांखे हुननि ढिलियूं कलीसियाउनि में नज़र अची रहियो आहे जेको अहिड़ो आहे त ॾिसी बि विश्वास न थिए। 5 वचन ते हाणे असां वधंदासीं। आज्ञा जो सारांश इहो आहे त शुद्ध मन ऐं सुठे विवेक ऐं कपट रहित विश्वास सां प्रेम उत्पन्न थिए। शुद्ध मन मां प्रेम। पौलुस वरी सां हिते क़रीबी भाव प्रगट करण जहिड़ा अखर वापरे हिन जवान प्रचारक खे लिखी रहियो आहे जेके असां कलीसियाउनि खे लिखियल ॿियनि ख़तनि में नथा पायूं। उहे तीमुथियुस खे चई रहियो आहे त जेको बि कलीसिया में सेखारियो वञे थो हुन मां अहिड़ो प्रेम उत्पन्न थियणु खपे जेको हिकिड़े शुद्ध मन मां निकिरी अचे थो। हिकिड़ो शुद्ध मन इहो असांजे झूने सुभाउ जे बिल्कुलु विपरीत आहे। हिन जो मतिलबु आहे त हिकिड़ो शख़्स जेको मसीह में नीतिमान बीहारियो वियो आहे हाणे आत्मा जा फल हुन में उत्पन्न थी सघनि था जंहिंमें प्रेम बि
शामिल आहे। हिकु कलीसिया में 3 शयूं प्रकट थियणु खपनि। पहिरीं शइ आहे विश्वास परमेश्वर में ऐं हुन जे वचन में विश्वास। ॿी शइ आहे प्रेम। प्रेम छड़ो लफ़्ज़नि में हुजे हेरो न, पर हेरो प्रेम जेको ॿियनि जी परवाह करण में आहे, यानी तव्हां ॿियनि जे बारे में गपशप कोन कंदव ऐं न ई ॿियनि ते कहिड़े नमूने जो नुक़सानु पहुचाईंदव। हिकिड़ी कलीसिया जे माण्हुनि पंहिंजे पालक जो नालो ऐं सेवकाई खे ॿुधाइण में कोई बि कसर कोन छॾियऊं। हिकु ॻाल्हि हुननि सिद्ध कोन कई त उहो परमेश्वर जे वचन मां कोन सेखारे रहियो हुयो, छो त असल में उहो हुन मां ई सेखारे रहियो हुयो। तॾहिं बि हुननि माण्हुनि हुन पालक मथां इहो इल्ज़ाम लॻायो हुयो त उहो परमेश्वर जे वचन मां कोन पियो सेखारे ऐं हुन ई वक़्त ते उहे माण्हू प्रेम जे बारे में ॻाल्हाइनि पिया। छा त ढोंग रचियलु हुयो। प्रेम छड़ो ॻाल्हाइण जी शइ कोन्हे, उहो हेरो आहे जंहिंखे प्रकट करणु ज़रूरी आहे। विश्वास ऐं प्रेम कलीसिया जी ज़िंदगीअ में अमल थींदे नज़र अचणु खपे। अगरि कलीसिया में प्रेम ऐं विश्वास जी खोट आहे त उहा कलीसिया कोन्हे, छड़ो हिकिड़ी लॉज या धार्मिक क्लब जो हिकिड़ो नमूनो आहे। पर अगरि विश्वास ऐं प्रेम अमल थींदे नज़र अचे थो त इहे जीअंदड़ कलीसिया जी निशानी आहे। टीं शइ जेकी कलीसिया जी ज़िंदगीअ में प्रकट थियणु खपे उहो आहे हिकु सुठो विवेक। विवेक हिकिड़े विश्वासीअ जो सुठो मार्गदर्शक कोन हूंदो, पर तॾहिं बि हिकिड़े विश्वासीअ खे सुठो विवेक हुजणु ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां राति जो लेटींदा आहियो तॾहिं छा तव्हांखे अहिड़ी कोई ॻाल्हि यादि ईंदी आहे जेकी तव्हां चई हूंदी या कई हूंदी जंहिंजे करे तव्हांखे बुरो लॻी रहियो आहे? घणा ई भावुक मसीही हेरा हूंदा आहिनि। हिकिड़े दफ़े हिकिड़े भाईअ ॻोरा ॻारींदे हिकु राति जो प्रचारक खे फ़ोन कयईं ऐं चयईं, मां तुंहिंजे बारे में अॼु अहिड़ी ॻाल्हि चई जेका मूंखे न चवणु खपंदी हुई, पर आशा आहे तूं मूंखे हुन ॻाल्हि लाइ माफ़ कंदे। प्रचारक खे हुन ॻाल्हि जी कुझु ख़बर कोन हुई, पर उहो माण्हू हुन ॻाल्हि जे वजह सां राति जो सुम्ही कोन पियो सघे। हिकिड़ो भावुक विवेक हुजणु सुठी ॻाल्हि आहे, पर घणा अहिड़ा बि आहिनि जंहिंजो विवेक कोसे लोखंड सां सख़्तु कयो वियो आहे, यानी हुननि खे सही या ग़लति जो भाव ई कोन्हे। प्रेम, सुठो विवेक ऐं विश्वास, इहे टई अद्भुत अनुग्रह आहिनि ऐं इहे उहे शयूं आहिनि जेकियूं पौलुस जे अनुसार हिकु स्थानी कलीसिया जे विश्वासियुनि में प्रकट थियणु घुरिजे। हाणे असां 6 वचन पढ़ूं। हिननि खे छॾे करे केतिरा माण्हू बकवाद जे तरफ़ भटकी विया आहिनि। बकवाद यानी खोखली बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं, ख़ूबसूरत लफ़्ज़, फुसलाइण वारी भाषा। हेड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांखे मस्को लॻाईंदा, तव्हांजी पुठ थोपींदा, पर हुन जो मतिलबु कुझु न हूंदो, छड़ो कुझु ॻाल्हाइण लाइ उहे ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे अॻिते वधंदे 7 वचन पढ़ूं। ऐं व्यवस्थापक त थियणु चाहींदा आहिनि, पर जेकियूं ॻाल्हियूं चवंदा आहिनि ऐं जिन्हनि खे दृढ़ता सां ॻाल्हाईंदा आहिनि हुननि खे सम्झंदा बि कोन आहिनि। पौलुस हाणे सभु सच में असांजे साम्हूं रखी रहियो आहे। उहो साफ़ ॿुधाए रहियो आहे त हेड़ा कुझु माण्हू आहिनि जेके ग़लति सिख्या ॾींदा आहिनि ऐं उहो बि आत्मविश्वास सां। उहे परमेश्वर जे वचन खे स्वीकार कोन कंदा आहिनि ऐं असल में उन्हनि खे इहो बि सम्झ में कोन ईंदो आहे त उहे छा ॻाल्हाए रहिया आहिनि। 8 वचन। पर असां ॼाणींदा आहियूं त अगरि कोई व्यवस्था खे उचित रीतिअ सां कम में आणे त उहा भली आहे। हिन हिस्से में जंहिंमें पौलुस विश्वासियुनि खे अलॻि सिद्धांत, रहस्यवादी धर्म ऐं मूर्ति पूजा जेकी इफिसूस में घणी ई थींदी हुई हिननि जे ख़िलाफ़ु चिताए थो, उहो
हुन कूड़ी सिख्या जे ख़िलाफ़ बि चिताए थो जेकी झूने नियम खे छरो हिकु काल्पनिक कथा करे पेश करे थी। हाणे पौलुस विश्वासियुनि खे हुननि व्यवस्थापकनि जे ख़िलाफ़ चिताए थो जेके इहा सिख्या ॾेई रहिया आहिनि त व्यवस्था उधार पाइण जो हिकिड़ो रस्तो आहे ऐं उधार पाइण खां पोइ शुद्धिकरण जो तरीक़ो। व्यवस्था हिकिड़ो उद्देश्य पूरो कंदी आहे पर उहा उधार पाइण जो रस्तो कोन्हे। व्यवस्था या कानून असांखे दोषी बीहारींदो आहे। उहा इहा ॻाल्हि प्रकाशित कंदो आहे त इंसान हिकिड़ो पापी आहे जंहिंखे हिकिड़े उद्धारकर्ता जी ज़रूरत आहे। व्यवस्था जे हेठों जग जो सभिनीनि खां सुठो माण्हू बि दोषी बीहारियो वेंदो आहे पर ख़ुशख़बरीअ जे हेठां सभिनीनि खां वॾो पापी बि अगरि यीशू मसीह में विश्वास करे त उहो सिद्ध बीहारियो वेंदो आहे। हिकिड़ो पापी सुकर्मनि सां उद्धार कोन थो पाए सघे छो त हुनखे सुठा कर्म करण ई कोन ईंदा आहिनि। रोमियो जे किताब जे 8 अध्याय जे 8 वचन में पौलुस लिखियो, ऐं जेके शारीरिक दशा में आहिनि उहे परमेश्वर खे ख़ुशि कोन करे सघनि। अगरि असां चयूं त असां में ऐं पंहिंजो पाण ई असां परमेश्वर खे ख़ुशि करे सघूं था त इहा ॻाल्हि परमेश्वर जे वचन जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। हुनखे ख़ुशि करणु नामुमकिन आहे छो त असां हुन जे हद ताईं पहुची ई कोन सघंदा आहियूं। सुठा कर्म उद्धार कोन था उत्पन्न करे सघनि पर उद्धार सुठा कर्म बेशक उत्पन्न करे सघे थो। असां सुकर्मनि जे द्वारा उद्धार कोन पाईंदा आहियूं पर सुकर्मनि लाइ उद्धार पाईंदा आहियूं। पौलुस इफिसियों जे ख़त जे 2 अध्याय ऐं 8 खां 10 वचन में साफ़ ॿुधाए थो, छो त विश्वास जे द्वारा अनुग्रह ही सां तव्हांजो उद्धार थियो आहे ऐं इहो तव्हां जे तरफ़ां कोन्हे वरन परमेश्वर जो दान आहे ऐं न कर्मनि जे करे, हीअं न थिए त कोई घमंड करे, छो त असां हुन जा बणायल आहियूं ऐं मसीह ईश्वर में हुननि भले कमनि जे लाइ सृजियल आहियूं जिन्हनि खे परमेश्वर पहिरियों खां असांजे करण लाइ तयारु कया। व्यवस्था परमेश्वर जी इच्छा खे प्रकाशित कंदी आहे। उहा सदाचारी रूप सां अति उत्तम आहे। व्यवस्था सदाचार लाइ सुठी ऐं भली आहे पर उद्धार प्राप्त करण लाइ न। उहा हिकिड़े पापीअ खे बचाए कोन थी सघे, हुनखे उद्धार कोन थी ॾेई सघे। उहा छरो हुनखे ग़लतियूं ॾेखारे इहो महसूसु कराए सघे थी त उहो पापी आहे। व्यवस्था जो उद्देश्य इहो ई आहे।